बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आवां जो अली हसन अहसन चढ़ड़ ऐं हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं उत्तर सिंध जो ॾाहो अदीब ऐं शाह साईं जो पारखू ग़ुलाम शबीर पिराही साहब मूं सां गॾु आहिनि ऐं हुन सां गॾु असांजो तारीख़दान लेखक मुहक़िक़ साईं करीम बख़्श चनो साहब असां सां गॾु आहिनि। असां हिन वक़्तु ग़ुलाम शबीर पिराही ॾे आया आहियूं छो जो ग़ुलाम शबीर पिराही जी हिन वक़्तु तबियत नासाज़ आहे ऐं गुर्दनि जे आर्ज़े में मुब्तला आहे। उन करे असीं ग़ुलाम शबीर ॾे आयासीं। असीं चयोसीं त वीडियो बि कंदासीं ऐं मां तव्हांखे ग़ुलाम शबीर जे बारे में ॿुधाईंदो हलां त हुन सिंधी अदब खे नायाब किताब 7 नायाब किताब ॾिना आहिनि। 6 किताब जेके आहिनि मां खे ॾेखारींदो हलां त शाह साईं जो आला मक़ाम ही हिकु तमामु ज़बरदस्त नायाब किताब आहे ऐं जामे किताब आहे। हुन खां पोइ जेको ही ताज़ो किताब आयल आहे शाह जूं वायूं जंहिंमें तहक़ीक़ी जाइज़ो अलिफ बेवार आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके शाह साहब जूं वायूं किताबनि में शाह साईं जे रिसालनि में छपियल आहिनि उहे मुकमल चूंड वायूं असांजे भिटाई सरकार जे रिसालनि में कुझु अहिड़ा बैत ॾिना विया आहिनि जेके ॿियनि पारां पंहिंजे तरफ़ां ॾिना विया आहिनि ऐं कुझु वायूं बि अहिड़ियूं ॾिनियूं वियूं आहिनि जेके ॿियनि पारां पंहिंजे तरफ़ां ॾिनियूं वियूं आहिनि। पर ग़ुलाम शबीर चूंड जेके वायूं आहिनि उहे हिन किताब में ॾिनियूं आहिनि। हुन खां पोइ पहिरीं जिन परख ही हिकु ज़बरदस्त किताब आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेके बि किताब आहिनि ही हिकु जामे किताब आहिनि ऐं हिन किताबनि खे पूरी सिंध में पज़ीराई मिलियल आहे। ही एॾा ज़बरदस्त किताब आहिनि पर मां हिन किताब जो हवालो ज़रूरु ॾींदुसि छो जो ही किताब डॉक्टर विशाल मेमण छपायो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको किताब आहे इहो CSS जी तयारी जे लाइ किताब आहे पर असां उत्तर सिंध जे डिस्ट्रिक्ट घोटकी मीरपुर माथेलो जा असां जेके बि दोस्त आहिनि असांजा अदीब आहिनि या जेके बि आहिनि उहे वॾा ख़ुशि नसीब आहिनि छो जो असांजे हिन घोटकी ज़िले जे तालके मीरपुर माथेलो जो ग़ुलाम शबीर जो जेको किताब आहे पहिरियों किताब जेको आहे उहो सुवालनि जवाबनि ते मुश्तमिल किताब आहे। शाह अब्दुल लतीफ़ तारीख़ जे आईने में ग़ुलाम शबीर जो लिखियल आहे। हू मुकमल किताब हिन किताब में ॾिनल आहे ऐं जेके CSS पास करण जे लाइ वेंदा सिंधी अदब में जेके पंहिंजो मक़ाम रखंदड़ आहिनि उहे जॾहिं भिटाई सरकार जा सुवाल जवाब ईंदा त उहे हिन किताब मां जेका थींदा। ऐं मां साईं करीम बख़्श साहब ॾे हलंदुसि त साईं पंहिंजो जेको ग़ुलाम शबीर जे बारे में ॿुधाईंदा पोइ जेको आहे असां ग़ुलाम शबीर ॾे हलंदासीं। जी साईं। ग़ुलाम शबीर जो जेको तमामु अहम जेको वॾो कमु आहे उहो आहे शाह जो रिसालो जेको अलिफ बे जी तरतीब सां लिखियो आहे ऐं इहो रिसालो हिन वक़्तु जेकॾहिं छपिजी आहे सभिनी खां हिकिड़ो नायाब रिसालो हूंदो जेको असां इंसाइक्लोपीडिया में चई सघूं था। जी त यानी जेके बि हिन वक़्तु 25 रिसाला या 30 रिसाला छपिया आहिनि उनमें सभिनी में ही ज़बरदस्त अनोखो ऐं बहितरीनु कमु आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त इन में जेके बैत आहिनि उनखे हवाले सां ऐं सुहिणे तरीक़े सां उन पेश कयो आहे ऐं को बि बैत जेको आहे शाह रिसाले जो जेको तव्हांखे ॻोल्हणो हुजे त उनमें तव्हां आसानी सां ॻोल्हे सघो था। अॼु ताईं साईं इहो कमु न कंहिं कयो आहे न कंहिंजी सोच में बि आहे। एॾो ज़बरदस्त कमु उनखां अलावा वाइन जो कमु ग़ुलाम शबीर कयो जेको ही किताब आहे हे मां सम्झां थो सिंध में अॼु ताईं 50 सालनि में बि हे कमु न थियो आहे जो ग़ुलाम शबीर को शानदार नमूने सां ही कमु कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हिन में ग़ुलाम शबीर साबित कयो आहे त जेका वाई आहे उनजो मौजूदो ईजाद करणु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, ॿियो को बि न आहे। अॻ में हिकु मफ़रूज़ा हुया पर शाह साहब ते उहा माण्हुनि जो हिकिड़ो मफ़रूज़ा या हिकिड़ो सोच ई पंहिंजी पर ही सचाई सां तहक़ीक़ सां ग़ुलाम शबीर जो साबित कयो त जेको शाह जो असुलु जेको रावी आहे वाई खे जेको ठाहींदड़ आहे उहो ग़ुलाम शबीर आहे। एॾो नायाब कमु कंदड़ माण्हू अॼु असां वटि जेको आहे वीचारो बिस्तरे दाख़िल आहे उनजी जेका हिकिड़ी मूंखे मोट ॾिजे
ऐं जी जेका माली आहे जेका ॿी आहे उहा सहायता करे वञे वधीक बहितर आहे। अच्छा साईं, मां ही सम्झां थो त जहिड़ो वाइन जो किताब साईं तरतीब ॾिनो आहे ऐं ईअं ई बैतनि जो किताब साईं तरतीब ॾिनो आहे, अहिड़ो नुमाया कमु हिते पंहिंजी सिंध में चाहे अंग्रेज दौर खां अॼु ताईं अहिड़ो कमु कंहिं बि नाहे कयो। ऐं ही बि अलॻि बि तरतीब सां वाइन, हा ही बि अलॻि जी तरतीब सां आहिनि ऐं रिसालो बि अलॻि जी तरतीब सां आहे। उहो बि हिकु एॾो ज़बरदस्त कमु आहे। ऐं मां जेको सकाफ़त खातो ऐं मां सिंध सरकार खे ऐं वस वारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त गुलाम शबीर जो इलाज बि सरकारी ख़र्च ते करायो वञे। हुन खां पोइ जेको हिन रिसालो तरतीब ॾिनो आहे उन रिसाले जी छपाई बि गवर्नमेंट जे ख़र्च ते थियणु खपे, छो जो भिटाई सरकार ते तमामु गुलाम शबीर जो कमु तमामु वॾो थियलु आहे। गुलाम शबीर साहब अस्सलाम वालेकुम। ऐं असांजे नागरीन खे ॿुधायो त जेको अव्हांजो भिटाई सरकार ते केतिरो कमु थियलु आहे ऐं कहिड़ो उहो किताब हुयो जंहिंजो अव्हांजी जेका मुहूरत आहे उहा भिटाई सरकार जी नगरी ते थियलु आहे, भिटाई सरकार जे मेले ते थियलु आहे। ऐं इहो बि असांखे ॿुधायो त अव्हांखे एॾो अव्हां भिटाई सरकार ते कमु कयो आहे, छा अव्हांखे सकाफ़त खाते पारां एवॉर्ड ॾिनो वियो आहे या अञा ताईं अव्हांखे एवॉर्ड न आहे मिलियो? जी अदा इहो माना 6 किताब जेके आहिनि मुर्शिद लतीफ़ ते मां लिखिया आहिनि। जेके बि किताब आहिनि तहक़ीक़ी नुक़्ते निगाह सां आहिनि, शाह साईं जी पैदाइश खां वठी वेंदे वफ़ात ताईं फन फ़िक्र जेको बि आहे सभु कुझु हुननि किताबनि में समायल आहे। मुख़्तलिफ़ कैटेगरी ते किताब ॾिनासीं तरतीब। मुंहिंजो चोथों नंबर किताब जेको हुयो शान शाह लतीफ़ ऐं बुज़ुर्ग शाइरनि जो तज़किरो जी। इन किताब जो जेको आहे शाह साईं जी उर्स मुबारक जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस में सकाफ़त वारे वज़ीर जेको सरदार शाह उन पंहिंजे हथनि सां जेको इन किताब जी मुहूरत कई। ज़बरदस्त। हा, उन में अकबर लगारी साहब बि हुयो, सभु हुया हुते मौजूदु, उन किताब जी मुहूरत कयूं। अच्छा, असां हिते इहो ॻाल्हि नोट कराईंदा हलूं सकाफ़त खाते खे त जेको भिटाई सरकार जे मेले ते हिन किताब जी मुहूरत थी, चौथों नंबर जेको किताब हुयो, ऐं इहो हाणे सकाफ़त खाते ते वाजिब थी वञे थो त हू गुलाम शबीर पीराही खे एवॉर्ड बि ॾियनि। शायदि अव्हांखे हिन महिल ताईं एवॉर्ड नाहे मिलियो। गुलाम शबीर जो हक़ आहे, उन जेतिरो कमु कयो आहे शाह साहब ते तहक़ीक़ कई आहे त उनखे शाह लतीफ़ अवार्ड ज़रूरु ॾिनो वञे कंहिं। हा बिल्कुलु, हर हाल में जेको आहे इलाज बि सरकारी ख़र्च ते थियणु खपे। उन खां पोइ जेको भिटाई सरकार जो रिसालो साईं तरतीब ॾिनो आहे 3 जुल्दनि में, ऐं उहो तमामु हिकु ज़बरदस्त हिकु वॾो कमु आहे। मां इहो सम्झां थो त अॻिते जेके तहक़ीक़ कंदड़ आहिनि अगरि हिन रिसाले खे खणंदा त उन्हनि जे लाइ तहक़ीक़ आसान थी पवंदी। अगरि शाह साईं जूं वायूं खणनि था, वायुनि ते कमु कनि था, अगरि गुलाम शबीर जो किताब खणनि था, उन्हनि जी जेका तहक़ीक़ आहे या कंहिं बि मौज़ू ते उहो पंहिंजी थ्योरी लिखणु चाहिनि था त उन्हनि जो कमु जेको आहे बाक़ाइदे आसान थी पवंदो। उन करे असीं सकाफ़त खाते खां इहो मुतालबो कंदासीं, गुज़ारिश असां न कंदासीं, गुज़ारिश छो जो असांजो हक़ आहे। असां जेका ही सकाफ़त खाते में जेके पैसा मिलनि था उहे अदीबनि जे लाइ हूंदा आहिनि, उहे जेके शाइर आहिनि, फ़नकार आहिनि, अदाकार आहिनि, उहे पैसा उन्हनि जे लाइ मुख़्तस कया वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ रखिया वेंदा आहिनि। ऐं हुननि जो फ़र्ज़ु आहे त गुलाम शबीर खे उहे पैसा ॾिना वञनि, हुननि जो इलाज करायो वञे। ऐं ही जेके किताब आहिनि उहो सिंधी अदबी जेको बोर्ड आहे, सिंधी अदबी बोर्ड आहे, उन तरफ़ां जेके आहिनि ही किताब छपाया वञनि। जी साईं। गुलाम शबीर तमामु जेको कमु कयो आहे, तहक़ीक़ी कमु कयो आहे। उनखां अलावा शाह जो जेको किताब आहे हे ज़बरदस्त किताब जेके आहिनि, लकड़ी नंढा किताब आहिनि, हिन ते वॾो हिकिड़ी वॾी तहक़ीक़ थियल आहे। हाणे असां मां पाण किताब लिखां पियो
त असां किताब लिखंदा आहियूं। तक़रीबन मुंहिंजो हिकिड़ो किताबु आहे जेको 128 पेज जो आहे, उहो बि मूं वॾी काउशन सां इहो लिखियो हुयो, छो जो ग़ुलाम शबीर पहिरां ई हिकिड़ो फोर्स जो माण्हू आहे। हुन पोइ बि पंहिंजे हिन एॾे क़ीमती टाइम कढी एॾो वॾो कमु करे थो, त ही शानदार कम, शानदार तमाम जो आला मकाम इंतहा शानदार आहे, इंतहा शानदार ऐं एॾो जामे किताब आहे। 400 किताबनि जो हिन में मुतालो आहे जो ग़ुलाम शबीर में कयो आहे, ऐं ज़बरदस्त, जंहिंमें ॾेई परॾेई सभई अदीब हिन में शामिल आहिनि। ज़बरदस्त शानदार कमु आहे। ऐं ग़ुलाम शबीर खे ऐं उहे अदीब जिन्हनि सुठे नमूने सां भिटाई सरकार खे भेटा पेश कई, उन्हनि जा नाला ॾिनल आहिनि, उन्हनि जूं तारीख़ूं ॾिनल आहिनि, उन्हनि जी जेका डेट ऑफ बर्थ आहे या माना तमामु वॾो कमु हिन में थियल आहे। ऐं हिन किताब ते जेके तबसरा लिखिया आहिनि या मुहाग लिखिया आहिनि, तमामु असांजी सिंध जा वॾा वॾा जेके अदीब आहिनि, सिर्फ़ ही किताब न, मुकमल जेके किताब आहिनि ग़ुलाम शबीर पिराणी जा सभु किताब पंहिंजो मटि पाण आहिनि। ऐं उन्हनि ते जेके तबसरा आहिनि, उन्हनि जो मुहाग आहे, उहो हिकु तमामु वॾा जेके असांजा अदीब आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि तबसरा कया आहिनि। पर असां जेको आहे सकाफ़त खाते जो ज़हन हिन तरफ़ छिकाइणु चाहियूं था। हीअ असांजो वीडियो करण जो मक़सदु इहो आहे त ग़ुलाम शबीर हिन वक़्तु जंहिं एॾो वॾो कमु कयो आहे ऐं एॾो कमु ज़बरदस्त हलंदड़ आहे, ईअं नाहे जो हिन कमु करे छॾे ॾिनो आहे, पर जेको ही भिटाई सरकार जे रिसाले वारो कमु आहे, इहो हिकु वॾो हाई लेवल कमु आहे, उहो कमु हलंदड़ आहे। पर कुदरत खे इहो मंज़ूर हुयो, जेको आहे हिन वक़्तु हुनजे तबियत ख़राबु आहे। ऐं सभिनी अदीबनि, सिर्फ़ सकाफ़त खाते जो सही न आहे, असांजा सिंध जा, असांजा जेके ज़िले जा MNA MPA आहिनि, जेके बि असांजा सोशल वर्कर आहिनि, उन्हनि जो इहो फ़र्ज़ु आहे हू ग़ुलाम शबीर वटि अचनि। मीडिया वारा जेके आहिनि, उन्हनि जो बि हीउ फ़र्ज़ु आहे त हू ग़ुलाम शबीर वटि अचनि ऐं हिन जेको ग़ुलाम शबीर जी आवाज़ बणिजी, ऐं हिन जे लाइ जेको बि असांजे मिनिस्टरनि खे जेको बि पंहिंजे हड़ऊं वड़ऊं थी सघे थो, अॼु उहो हिते पहुचनि ऐं ग़ुलाम शबीर जो इलाज सुठे नमूने सां थियणु खपे, जीअं ही असांजो सिलसिलो जेको आहे इहो अॻिते हली सघे। छो जो भिटाई सरकार उहो वाहिद शाइर आहे जंहिंजो पूरी दुनिया में साईं कई ॿोलियुनि में हिन भिटाई सरकार जे रिसाले जो तर्जुमो थी चुको आहे, इंग्लिश आहे, ॿियनि ॿोलियुनि में अञा उन ते तहक़ीक़ हले थी। एॾो वॾो जेको शाइर आहे, उन जे शाइरी ते ई वॾो कमु करे थो, ऐं उन जे लाइ त इहे ईअं सम्झो असांजी सिंध जे लाइ एज़ाज़ आहे। जी ग़ुलाम शबीर, छा चवणु चाहींदव? हा, इहो असुल में जेको मां रिसालो लिखियो आहे, इंसाइक्लोपीडिया शाह जो रिसालो, जी, इहो 3 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। जी, यानी जॾहिं शाह साईं जी वफ़ात खां पोइ गाजी शरीफ़ लिखियो हुयो, उन खां वठी अॼु ताईं जेके बि रिसाला उन्हनि साम्हूं रखी, उन्हनि खे उन्हनि जा बैत ऐं कठा करे अलिफ बेवार सो बि ज़ेर ज़बर ऐं पेश सां तरतीब ॾिना आहिनि। हाणे तव्हांजे लाइ आसानी लाइ इहो आहे त जॾहिं ही 3 जुल्द छपजंदा, तव्हांखे को बि बैत या वाई जेकॾहिं ॻोल्हणी हूंदी त ही रिसालो सभिनी जे लाइ मुफ़ीद कारम साबित। माना जेके बि रिसाला आया आहिनि अॼु ताईं, उन्हनि सभिनी जो निचोड़ है इन में आहे, माना उन्हनि जे खण जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी। ज़बरदस्त। ऐं जेके वॾी खूबी हुन में इहा आहे त जीअं हिकिड़ी लुग़त आहे, उन लुग़त जे बुनियाद ते ज़बर जा, ज़ेर जा, पेश जा अलॻि वॾी खूबी आहे। अच्छा, ही जेको रिसालो आहे छा छपाई जे मरहले में आहे या हुन ते अञा कमु हले पियो? न, पहिरियों जुल्द तयारु आहे, बगे 2 जुल्द जेके कंपोज़ थियनि पिया। अच्छा, हाणे छा आहे त जेकॾहिं को इदारो सहकार करे थो, पहिरें जुल्द खे छापे सघे थो। अच्छा नाज़रीन, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, मां इदारनि खे बि ॿुधाईंदो हलां त जेको पहिरियों जुल्द आहे उन जी जेका कंपोज़िंग बि थी चुकी आहे। अगरि को इदारो अॻिते अचणु चाहे थो, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सिंध सकाफ़त खातो अगरि अॻिते अचे ऐं हुनखे छपाए,
ही किताब कंपोज थी चुको आहे, इन जो मुकम्मल शइ जेके आहिनि आख़िरी मरहले में आहे, आख़िरी मरहले में आहे। अगरि हू अॻिते अचे छपाइणु चाहे त हू मुकम्मल थी चुको आहे। ऐं मां चवां थो त ही जेको पहिरियों जुल्द आहे ही जल्द अचणु खपे, छो त ही असांजे लाइ वॾो मुफ़ीद थींदो। ऐं गुलाम शबीर छा अव्हां असांजे जेके ही तार जा MN MPs आहिनि या सकाफ़त खातो आहे उनखे छा पैगाम ॾींदो, छा चवणु चाहींदो त हू अव्हां जे लाइ छा करे सघे? सही उहे दिलचस्पी वठनि, जेकॾहिं अहिड़ा सुठा कम थियनि था, लेखक सुठो कमु करे थो त उनखे पधिराई मिलणु घुरिजे। जी, जेकॾहिं हिकिड़ो लेखक बीमार थिए थो त इहो सरकार ते या सकाफ़त खाते ते या तार जे MN MP ते बि वाज़े थिए थो, फर्ज़ आहे उन्हनि ते त उहो उनजी जेका बहितर खां बहितर जेको इलाज बि कराए सघनि था, सहायता करे सघनि था, या उनजे अदबी कम खे जेको आहे मोट ॾियनि, इदारा उनखे छापनि त बहितर थी सघे। हा, हाणे ॾिसो न त तो असांजा कम एतिरा वधी वञनि था जेके मुंहिंजो बि लिखण सां आहे त असां सॼो ॾींहुं पंहिंजे फर्ज़ सां बि पूरो निभायूं, पंहिंजे घर भातियुनि सां बि पूरो निभायूं, पंहिंजे जेके तरवासी आहिनि उन्हनि सां बि गॾु बीठा हूंदा आहियूं, पर उन पोइ बि असां राति सॼी अगरि गुज़री वञे थी पंहिंजूं निंडरूं फिटाए बि असां अदब खे ॾींदा आहियूं। ऐं हीउ जेको अदब आहे सिर्फ़ु असांजे लाइ न आहे, असांजो जेको मुआशिरो आहे उनजे लाइ मुफ़ीद साबित थिए थो। जॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे थो, पंहिंजूं निंडरूं कुर्बान करे थो, पंहिंजो घर जो टाइम कुर्बान करे थो, हिकिड़े पंहिंजे जेको सिंध आहे, सिंध वासी आहे, ही सिंध न पर पूरे पाकिस्तान अगरि पूरी दुनिया जे लाइ अगरि हिन खे ट्रांसलेट कयो वेंदो, हर ॿोली में ट्रांसलेट कयो वेंदो त ही पूरी दुनिया जे लाइ मुफ़ीद थी सघनि था। त अगरि एॾो कमु माण्हू करे थो, अगरि हू कॾहिं कमु कंदे कंदे, हाणे ॾिसो न गुलाम शबीर पिराही नौजवान आहे, ही जेको मसइलो पेश आयो आहे निंड जेका फिटाइण आहे, हिकु जाइ ते पंहिंजी ड्यूटी करे थो, वरी वेही पंहिंजो कमु करे थो। जॾहिं इंसान मेडिकली तरीक़े सां जे अव्हां खे निंड पूरी करणी आहे, उन खां अगरि वधीक अव्हां कमु कंदो त अव्हां बीमार थी पवंदो। ऐं ही जेके आहिनि सॼो जेको पंहिंजे निंड कुर्बान कनि था, पंहिंजे घर जो कमु कुर्बान कनि था अव्हां जे लाइ। जॾहिं हू बीमार थिए थो मूंखे अफ़सोस थिए थो, कई असांजा अहिड़ा अदीब आहिनि जेके अस्पतालनि में ईअं बि तड़पनि पिया पर कंहिं उन्हनि जी सार न लधी आहे। पर हुन इलाइक़े वासियुनि जो फर्ज़ु आहे, ठीकु आहे ॿिया नथा अचनि, हुन इलाइक़े वासियुनि जो फर्ज़ु आहे। अॼु असां मीरपुर माथेरो वासियुनि जो फर्ज़ु आहे त असां अचूं गुलाम शबीर ॾे ऐं हिन जी जेका पंहिंजे तरफ़ां मदद आहे असां हिन जो आवाज़ बणिजी, असां मीडिया वारा जेके आहिनि उहे दोस्त सोशल वर्कर आहिनि, गुलाम शबीर जी आवाज़ बणिजी अॻिते आवाज़ पहुचाईंदा त इंशाअल्लाह जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं। जेके गुलाम शबीर जा किताब पेंडिंग में पियल आहिनि उहे बि छपजी वेंदा ऐं गुलाम शबीर जो हिकु सुठे नमूने सां इलाज थी ईंदो। गुलाम शबीर पिराई चाहे गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, हुन जी जेका पघार आहे उन जो बि लोन निकितल आहे ऐं हुन जा तक़रीबन 10 भाती हूंदा, 18 भाती आहिनि। उन जी छा सैलरी आहे 3000 टोटल। मूंखे ॿुधायो त एॾी महांगाई में 3000 जिथे हाणे गवर्नमेंट सिंध जो हिकिड़ो मां त चवंदुसि त हू हारियुनि खे फ़ाइदो ॾियणु चाहे थी, पर 4000 रुपया कणिक जो मण रखियो वियो आहे। इहो जेको हे तबिको आहे इहो आख़िर काॾे वञे? गरीब मिसकिन जंहिंजी पघार 3000 आहे, उनजा 16-17 भाती आहिनि, आख़िर उहो कणिक अटो वठंदो या ॿियो जेका आहिनि पंहिंजो घर जो सौदो वठे या इलाज कराए। पोइ मां इन जे करे सभिनी दोस्तनि खे ख़ासि करे सकाफ़त खाते खे मालबो कंदुसि त हू अचनि ऐं गुलाम शबीर जी सार लहनि। वॾी महिरबानी।